ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ आहे 28/6/2026। अॼु अव्यक्त बाप दादा जो डिवाइस कोर्स 30/11/2010 2010। हर घंटे 5 स्वरूप जी एक्सरसाइज करे मन खे शक्तिशाली ठाहियो। जॾहिं बाबा ही संसार आहे त संस्कार बि बाप जहिड़ा ठाहियो। अॼु बाप दादा सभी हिकु देशी ॿारनि सां मिलण आया आहिनि जो ओरिजिनल सभिनि जो देश आहे। ॼाणंदा आहियो न हिकु देश केतिरो प्यारो आहे। बाप दादा बि हुन देश जे सर्व ॿारनि सां मिलण आया आहिनि। ॿारनि खे बाप सां मिलण जी ख़ुशी आहे ऐं बाप खे ॿारनि सां मिलण जी ख़ुशी आहे। अॼु बाप दादा सभी ॿारनि जे स्वरूप खे विशेष 5 रूपनि खे ॾिसनि पिया। इन करे 5 मुखी ब्रह्मा खे बि ब्रह्मा जो बि गायन आहे त पंहिंजे 5 रूपनि खे ॼाणंदा आहियो न। पहिरियों सभिनि जो आहे ज्योति बिंदु रूप अची वियो साम्हूं। केतिरो चमकंदो उहो प्यारो स्वरूप आहे। ॿियो आहे असांजो देवताई स्वरूप, उहो बि केतिरो प्यारो ऐं न्यारो आहे। टियों रूप मध्य में पूजनीय स्वरूप। चौथों आहे तव्हां ब्राह्मणनि जो स्वरूप। पोइ आहे तव्हां ब्राह्मणनि जो संगम युगी वासी, उहो बि केतिरो महान आहे। 5 आहे फ़रिश्तो। इहे 5 ई रूप केतिरा प्यारा आहिनि। बाप दादा ॿारनि खे मन जी एक्सरसाइज सेखारींदा आहिनि। छो जो मन ॿारनि खे कॾहिं कॾहिं पंहिंजी तरफ़ खीचे वठंदो आहे त बाप दादा मन खे हिकु रस ठाहिण जी एक्सरसाइज सेखारीनि था। सॼे ॾींहं में हिन 5 रूपनि जी एक्सरसाइज करो ऐं अनुभव करो। जो रूप सोचो उनजो मन में अनुभव करो। जे ज्योति बिंदु चइण सां चमकंदो उहो रूप साम्हूं अची वञे। ईअं 5 ई रूप साम्हूं लाहियो। हुन रूप जो अनुभव करो। हर घंटे में 5 सेकेंड हिन ड्रिल में लॻायो। अगरि सेकेंड न त 5 मिंट लॻायो। हर हिकु रूप साम्हूं लाहियो। अनुभव कंदा आहियो न। मन खे नई रूहानी एक्सरसाइज में बिज़ी करो त मन एक्सरसाइज सां सदा ठीकु रहंदो। जीअं शरीर जी एक्सरसाइज शरीर खे तंदुरुस्त रखंदी आहे, ईअं इहा एक्सरसाइज मन खे शक्तिशाली रखंदी। 1 सेकेंड बि मन में हुन रूप खे लाहियो। सम्झंदा आहियो न सहज आहे न कि मुश्किल लॻंदो आहे छो जो इहा एक्सरसाइज पंहिंजे तव्हां अनेक बार कई आहे, हर कल्प कई आहे। मुश्किल लॻंदो न आहे, मुश्किल न लॻंदो आहे न छो जो तव्हां अनेक बार कई आहे, हर कल्प कई आहे। पंहिंजो ई रूप साम्हूं लाहिणो न, इहो मुश्किल न हूंदो आहे। हिकु रूप जे साम्हूं ईंदे ई हर रूप जी विशेषता जो अनुभव थींदो आहे। कॾहिं कॾहिं कई ॿार चवंदा आहिनि कि असां हिन रूपनि जो अनुभव करणु चाहींदा आहियूं, लेकिन मन ॿियो तरफ़ हलंदो आहे। जेतिरो समय जाते मन लॻाइणु चाहींदा आहियो ओतिरो समय जे बजाय व्यर्थ ऐं अयथार्थ संकल्प बि अची वेंदा आहिनि। कॾहिं मन में अलबेलोपन बि अची वेंदो आहे त बाप दादा हर घंटे 5 सेकेंड या 5 मिंट हिन एक्सरसाइज जो अनुभव कराइणु चाहींदा आहिनि। 5 मिंट करे करे मन खे हिन तरफ़ हलाइण त सुठो ईंदो आहे। पोइ पंहिंजे कम में लॻी वञो छो जी कार्य त करिणो ई आहे। कार्य जे बिना त हलणो न आहे। यज्ञ सेवा विश्व सेवा त सभिनि खे करणी आहे। इहे 5 मिंटनि जी ड्रिल करण खां पोइ जो पंहिंजो कार्य आहे हुन में लॻी वञो। चाहे 5 सेकेंड लॻायो, चाहे 5 मिंट लॻायो। लेकिन कोई अहिड़ो आहे जंहिंखे एतिरो टाइम बि न मिलंदो आहे। कोई हथ उठायो। सभिनि खे 5 मिंट बि न आहे। कोई आहे सभु निकिरी सघंदा त बार बार इहे एक्सरसाइज करो त कार्य कंदे बि उहो नशो रहंदो। श्री बाप जो मंत्र बि मनमना भव आहे त इहे ई मंत्र मन जे अनुभव सां माया जी ठहिण जी यंत्र ठही वेंदो। श्री बाप दादा ॿुधायो आहे कि जेतिरो समय अॻियां वधंदो हुन अनुसार 1 सेकेंड में स्टॉप लॻाइणु हूंदो त इहा एक्सरसाइज करण सां मनमना भव थियण में मदद मिलंदी। छो जो बाप दादा ॾिठो आहे कि जो बि भाषण कंदा आहियो हुनखे बि जंहिंखे बि संदेश ॾींदा आहियो
या कंहिंखे बि संदेश ॾींदा आहियो त छा चईंदा आहियो? असां विश्व खे परिवर्तन करण वारा आहियूं। त जॾहिं विश्व खे परिवर्तन करिणो आहे त पहिरियों पंहिंजे मन खे अहिड़ो शक्तिशाली ठाहियो जो जंहिं संकल्प करो निराकार त निराकार रूप में पहुची वञो, सत्युगी देवता त सत्युगी देवता स्वरूप में पहुची वञो, पूज्य स्वरूप में पहुची वञो, ब्रह्मण स्वरूप में पहुची वञो, पंहिंजो फ़रिश्ते स्वरूप में पहुची वञो, ब्रह्मण स्वरूप में पहुची वञो, फ़रिश्ते स्वरूप में पहुची वञो। त बाबा असांखे चवनि था कि जंहिं सेकेंड जो संकल्प करणु चाहियो मन संकल्प करे सघे, सेकेंड में ऑर्डर करो। जीअं हिन शरीर जीअं कर्मेंद्रियनि खे ऑर्डर कंदा आहियो मथां खां हेठि अची वेंदा आहियो, ईअं मन व्यर्थ अयथार्थ सां बची वञे। मन जे मालिक आहियो, मुंहिंजो मन चईंदा आहियो त मुंहिंजो मन एतिरो ऑर्डर में रहे, उन जे लाइ इहे मन जी एक्सरसाइज ॿुधाईंदा आहिनि। बाप दादा ॾिठो आहे हर हिकु ॿार इहे ई चाहींदो आहे कि असां मन जी जगत जी ठहिणो आहे। इन करे अचण वारे समय में जी पहिरियों इहो अभ्यास जाते चाहो उते मन सहज टिकी वञे। त बाप दादा इहे ई चाहींदा आहिनि कि हर ॿार अहिड़ो शक्तिशाली ठहे जो संकल्प करे उन अनुसार मन बुद्धि ऑर्डर में अची वञे। जेकी अभ्यास हूंदो उहो जगत जी त अवश्य ई ठहींदो। बाप दादा परिवार सां प्यार त सभिनि जो ई आहे। जेतिरो ॿारनि जो बाप सां प्यार आहे हुन खां ज़्यादा बाप जो ॿारनि सां प्यार आहे। त ॿारनि चित्राई सिधी कई आहे, मुंहिंजो बाबा चई करे मुंहिंजो ई ठाहे छॾियो आहे। हर हिकु ॿार इहे निश्चय सां चईंदो आहे मुंहिंजो बाबा, ऐं बाप बि चईंदा आहिनि मुंहिंजा ॿार। इहो मुंहिंजो शब्द कमाल कयो अथई। हर हिक जे दिलि में केतिरो उमंग ईंदो आहे, मुंहिंजो बाबा प्यारो बाबा। बाप बि बार बार चईंदा आहिनि मुंहिंजा ॿार। कोई बि माया जो वार थिए, छो जे अधकल्प माया पंहिंजो ठातो ई न। त माया जो बि तव्हां ॿारनि सां प्यार आहे त बार बार अचण जी कोशिशि कंदी आहे। लेकिन जो दिलि सां चईंदो आहे न मुंहिंजो बाबा, त बाप जो सहयोग मिलंदो आहे। हिकु बार दिलि सां चयो मुंहिंजो बाबा त 1000 बार बाप बंदल आहे शक्तिशाली सहयोग ॾियण जे लाइ। अनुभव आहे न, सिर्फ़ु समय ते हिन अनुभव खे प्रैक्टिकल में लायो। बाप ॾाढा ॿारनि जी हिकु ॻाल्हि ॾिसी करे दिलि में ॿारनि जे मथां ॾाढो मुस्कुराईंदा आहिनि। ॼाणंदा आहियो कहिड़ी ॻाल्हि? सभई चईंदा आहिनि कि बाबा ई मुंहिंजो संसार आहे। चईंदा आहियो न, बाप ई असांजो संसार आहे। बाप ई असांजो संसार आहे। चईंदा आहियो, जो चईंदा आहिनि बाप ई मुंहिंजो संसार आहे उहो हथु ठाहियो। अच्छा, बाप ई संसार आहे। ॿियो कोई संसार न आहे। संसार ॿियो न, लेकिन ॿियो छा आहे? संस्कार। जॾहिं बाप ई मुंहिंजो संसार आहे ॿियो कोई संसार आहे ई न। संसार न, लेकिन संस्कार कीअं पैदा थी वेंदो आहे? अॼुकल्ह बाप दादा समय प्रमाण संस्कार शब्द खे मिटाइण चाहींदा आहिनि। मिटी सघंदो आहे जो सम्झंदा आहिनि कि संस्कार विघ्न रूप न ठही सघंदा आहिनि। इहे दृढ़ संकल्प करे सघंदा आहिनि। दृढ़ पुरुषार्थ द्वारा अॼु बि दृढ़ पुरुषार्थ करे सघंदा आहियो कि ख़तमु करिणो ई आहे। कंदा सोचंदो ॾिसंदो इहे न, करिणो ई आहे। संस्कार जो कमु आहे अचण, ऐं ॿारनि जो कमु आहे समाप्त करणु। संस्कार जो कमु आहे अचणु, ऐं ॿारनि जो कमु आहे समाप्त करणु।
आई हिम्मत पहिरियों बि हथु उठायो, लेकिन चेक करो जो संकल्प कयो हुन उहो थिए थो। जो सम्झंदा आहिनि कि बाप चयो, बाप जो कार्य आहे लक्ष्य ॾियणु, ॿारनि जो कार्य आहे जो बाप चई उहो करणु। हिन जी बि डेट फिक्स करो। जीअं भगत माण्हुनि डेट फिक्स कई आहे न, शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि त हिन जी डेट फिक्स करो। अच्छा, सभिनि जी डेट इकट्ठी डेट त न त पहिरियों हिकु पंहिंजे लाइ त डेट फिक्स करे सघंदा आहियो न, करे सघंदा आहियो। हथु ठाहियो जो करे सघंदा आहियो त कयो, करे सघंदा आहियो त कयो। डबल विदेशन डेट फिक्स कयो। अच्छा, साम्हूं वारा छा फिक्स कंदा आहिनि? हाँ, बाबा श्री चवनि था साम्हूं वारा छा फिक्स कयो। जो डेट फिक्स कई आहे न त उहो बाप दादा खे लिखी करे ॾियणो आहे। बाप दादा बि ॿारनि जो पेपर पास करण जी बहादुरी त ॾिसंदा न, बाप दादा बि ॿारनि जी पेपर पास करण जी बहादुरी त ॾींदा न। पोइ गीत ॻाईंदा, वाह ॿार वाह, सेरेमनी मल्हाईंदा। जंहिं संकल्प कयो उन अनुसार प्रैक्टिकल कयो, हुन जी सेरेमनी मल्हाईंदासीं। छो जो फ़र्क़ु त ईंदो ई रहंदो। त डेट फिक्स कंदा जो हुन में अॻियां वधण लाइ समीप त ईंदा न, फ़र्क़ु त थियणो शुरू थी वेंदो। त जंहिंखे डेट अनुसार संपन्न थींदा उन जी बाप दादा सेरेमनी मल्हाईंदा। अंदर जो कंदा त ॾिसण वारा बि वेरीफाई कंदा। शुद्धी संपर्क में त ईंदा न, संस्कार कंहिं न कंहिं सां गॾु मिलंदा निकिरंदा आहिनि। शुद्धी बाप दादा ॾिठो आहे कि हर हिकु ॿार खे इहे शुद्ध नशो आहे कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। मास्टर त आहियो न, जॾहिं सर्वशक्तिवान आहियूं त संकल्प खे पूरो करणु इहे मुश्किल, हीअ बि शक्ति आहे न। अच्छा, त अॼु पहिरीं बार आया आहिनि, उहो हथु उठायो। ॾिसो केतिरा आहिनि। बाप दादा मुबारक ॾींदा आहिनि, मधुबन में अचण जी मुबारक हुजे। बाप दादा पोइ बि ईअं ई चईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि कि टू लेट जो बोर्ड लॻण खां पहिरियों अची विया। हिन करे सॼे परिवार जी बाप दादा जी त आहे ई, सॼे परिवार जी बि तव्हां सभिनि में इहा ई शुभ आशा आहे। है न, ये शुभ आशा आहे कि सदा डबल पुरुषार्थ करे लास्ट ईंदे हुए बि फास्ट वञी सघंदा। आहे हिमत, अॼु आया आहिनि उन्हनि में हिमत आहे कि लास्ट ईंदे हुए बि फास्ट वञी करे फर्स्ट ईंदासीं। फर्स्ट नंबर में हिकु फर्स्ट न, फर्स्ट क्लास में फर्स्ट अची सघंदा आहियो। जो सम्झंदा आहिनि असां फास्ट वञी करे फर्स्ट अची सघंदा आहियूं, उहो हथु उठायो। पंहिंजे में निश्चय आहे। पुठियां वारा हथु ऊचो करो, थी सघंदो अच्छा थोरा आहिनि, पोइ बि सॼो परिवार बाप दादा तव्हांखे सहयोग ॾेई करे अॻियां वधाइणु चाहींदा आहिनि। हिन करे जंहिं बि सेंटर तरफ़ सां आया आहिनि हुन सेंटर ते पंहिंजो वाइदो बार यादि करिणो आहे। थी सघंदो आहे न, संभव त न आहे संभव, लेकिन डबल अटेंशन। अगरि लास्ट ऐं फास्ट वञी करे ॾेखारींदव त सेंटर ते तव्हांजो तीव्र पुरुषार्थ जो ॾींहुं मल्हाईंदासीं, फंक्शन कंदासीं। सभिनि जे दिलि में उमंग त आहे कि जल्दी बाप समान ठही करे ॾेखारियूं। बाबा बि अमृत वेलो जॾहिं ॿार बाप सां ॻाल्हियूं कंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे। वाह ॿार वाह, बाप हर ॿार खे चाहे पुराणो चाहे नयो, हर ॿार खे ॾाढी दिलि जी दुआयूं ॾींदा आहिनि। हिकु क़दम तव्हांजो 1000 गुणा क़दम बाप जी मदद। छो जी हाणे समय जो परिवर्तन फास्ट गति सां थिए थो। अच्छा, सेवा जो टर्न दिल्ली ऐं आगरा जोन जो आहे। बाप दादा ॿुधियो आहे कि दिल्ली शुरू खां वठी करे सेवा जी नई ॻाल्हियूं कंदी आई आहे। दिल्ली कई आहे न त सभी
हाणे कोई नई इन्वेंशन करो सेवा जी। जो भाषण हलंदा आहिनि, प्रोग्राम हलंदा आहिनि, उहो त सुठा छो जी हुन सां वृद्धि थींदी आहे ऐं संबंध में ईंदा आहिनि। त हाणे जो हलनि था उहो बि सुठो, लेकिन हाणे इहा प्रोग्रेस ॾाढो समय हले। हाणे कोई नई ॻाल्हि कढो जो सेवा करण वारनि खे बि नयो उमंग उत्साह अचे कंदा हुन। अच्छा, सभिनि खे उमंग उत्साह में लाहे करे सभिनि खे हुन में विझी करो। इहे जो वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि उन में भाषण करण वारा त बिजी हूंदा आहिनि, लेकिन ॿिया सिर्फ़ु साथ ॾींदा आहिनि। उहो बि ज़रूरु आहे, लेकिन अहिड़ो कोई कार्य कढो जंहिंसां हर हिकु क्वालिटी वारी ख़ुदि करे बिजी रहे। छो जी दिल्ली खे ई राजधानी ठाहिणो आहे, त दिल्ली वारनि खे अहिड़ी कोई नई इन्वेंशन कढणी। ठीकु आहे न, ठीकु आहे, सभई कंदा हथ उठाया। अच्छा, कोई बि कढी सघंदो आहे? नया बि कढी सघंदा आहिनि। अगरि ॿियो कोई संकल्प अचे त उहो बि हिते हेड ऑफिस में, मधुबन ऑफिस में लिखी सघंदो आहे। सभिनि खे चांस आहे। दिल्ली वारा पुरुषार्थ में बि नंबर 1 वठनि। बाप दादा ॾाढो समय खां इहो चयो अथई कि कोई बि सेंटर, चाहे देश विदेश जे सेंटर या उन्हनि जे कनेक्शन जे सेंटर 6 मास निर्विघ्न रही करे ॾेखारे। 6 मास निर्विघ्न रही करे ॾेखारियो। कोई विघ्न न, निर्विघ्न। इन में अॻियां नंबर 1 ठहींदव त हुनजो बि निर्विघ्न भव जो ॾींहुं मल्हाईंदासीं। हाणे 6 मास चऊं था, 6 मास जो अभ्यास हूंदो त अॻियां बि आदत थी वेंदी, लेकिन इनाम वठण लाइ 6 मास जो टाइम ॾींदा आहिनि। त दिल्ली छा नंबर वठंदी? पहिरियों नंबर वठंदी। बाप दादा खे ख़ुशी आहे, चाहे परिवार खे बि ख़ुशी आहे, सॼे परिवार खे बि ख़ुशी आहे। संतुष्टता जो बोलबालो थिए, चाहे सेवा में, चाहे जो नियम ठहे हुन नियम में। त ॾिसंदासीं बाप दादा चयो, लेकिन हाणे ताईं नाम न आयो आहे। जून न त जो बि वॾा सेंटर, उन्हनि जे कनेक्शन वारे सेंटर एतिरा बि कंदा त बाप दादा ॾिसंदा। हाणे जल्दी कदम अॻियां करिणो आहे। छो? अचानक छा बि थी सघंदो आहे, तारीख़ न ॿुधाईंदासीं। अच्छा, आगरा खे बि कोई नयो कार्य या सेवा करणी आहे। जो जीअं गवर्नमेंट जी लिस्ट में आगरा मशहूरु आहे न, ईअं आगरा वारा कोई न कोई अहिड़ी सेवा ढूंढो जो ऑलमाइटी गवर्नमेंट में बि मशहूरु थी वञे। त जीअं आगरा में ताज आहे, वैसे कुझु करो। उम्मीद आहे न? उम्मीद आहे न, बाबा चवनि था। उम्मीद आहे, हुनजी मुबारक हुजे। छा कंदव? लेकिन केतिरो समय में कंदव? मेलो कंदव, मेगा प्रोग्राम कंदव? मेगा प्रोग्राम त सभी करनि था, लेकिन कोई नई इन्वेंशन कढो जो कहिड़े जोन न कयो आहे। छो जी आगरा सभिनि खे सभिनि जे ॾिसण लाइक़ु आहे। जो त जीअं अॼुकल्ह जी गवर्नमेंट जो ताज आहे, अगरि प्रोपोगंडा थींदी आहे त आगरा हुन में मशहूरु आहे। त हीअं कोई कार्य करो। सोचणो आहे। अमृत वेलो वियो, सोचो त कोई न कोई टचिंग ईंदी। ठीकु आहे न, टीचर्स हथ ठाहियो, ॾाढा आहिनि जो कमाल करिणो आहे। बाक़ी बाप दादा सभी ॿारनि खे इहे ई चईंदा आहिनि,
कि कोई नवीनता करो हाणे जो हले तो करो हाणे जो हले तो समय अनुसार उहा नवीनता आहे लेकिन हाणे बि नवीनता इन्वेंशन करो कोई भी जोन करे लेकिन नयो कढो। बाक़ी हर समय हर बार बाप जो प्यारो आहे सिकीलंदो आहे। बाप इहे ई चाहींदा आहिनि की उड़ंदा रहो उड़ाईंदा रहो। अच्छा चारो हुजे ॿारनि बाप जे दिलि जा दुलार हर हिकु ॿार इहे ई लक्ष्य बार बार स्मृति में लाहींदो आहे लाहिणो आहे कि तीव्र पुरुषार्थ करे बाप खे प्रत्यक्ष करिणो आहे। जो सभिनि जी दिलि चए मुंहिंजो बाबा अची वियो अहिड़ो उमंग उत्साह जो संकल्प अॼुकल्ह बाप दादा वटि पहुचे थो। इहो उमंग उत्साह मेजॉरिटी जे दिलि में अचे थो। बाप दादा जी यही आशा कि हाणे जल्दी जल्दी सभिनि खे संदेश पहुचणो आहे कोई वंचित न रहे कुछ न कुछ वरसो वठी वठे चाहे जीवन मुक्ति जो न त प्यार सां मुक्ति जो वरसो वठी वठे। श्री बाप त सभिनि खे वरसो ॾियणो आहे। जेतिरे खे वरसो दिलाईंदा ओतिरो तव्हांखे बि पंहिंजे राज्य में राज्याधिकारी ठहिण जो वरसो मिलंदो है न। जेतिरनि खे तव्हां दिलाईंदा ओतिरो तव्हांखे बि पंहिंजे राज्य में राज्याधिकारी ठहिण जो वरसो मिलंदो। सभी तरफ़ सां हर ॿार खे बाप दादा ॾाढो ॾाढो प्यार दुआयूं हर ॿार खे बाप दादा जो ॾाढो ॾाढो प्यार दुआयूं स्वीकार डायरेक्ट बाप दादा जो ॾाढो ॾाढो प्यार ऐं दुआयूं स्वीकार वरदान तपस्या त्याग तपस्या द्वारा सेवा में सफलता प्राप्त करण वारा सर्व जे कल्याणकारी ठहो। जीअं स्थूल अग्नि दूर सां ई पंहिंजो अनुभव कराईंदी आहे ईअं तव्हांजी तपस्या ऐं त्याग जी झलक दूर सां ई सर्व खे आकर्षित करे। सेवाधारी सां गॾु गॾु त्याग ऐं तपस्वी मूर्त ठहो तॾहिं सेवा जो प्रत्यक्ष दिखाए में ॾींदो। त्यागी अर्थात कोई भी पुराणो संकल्प संस्कार दिखाए में न रहे। तपस्वी अर्थात बुद्धि जी स्मृति व दृष्टि सां सिवाय आत्मिक स्वरूप जे ॿियो कुछ दिखाए में न ॾे। बुद्धि जी स्मृति व दृष्टि सां ॿियो कुछ दिखाए में न ॾे। ये तपस्या करो त्याग छा करो कि पुराणो कोई भी संकल्प व्यर्थ संकल्प विकल्प आसुरी स्वभाव संस्कार न अचणो खपे दिखाए में न ॾे। जो भी संकल्प उठे उनमें हर आत्मा जो कल्याण समायल हुजे तॾहिं चईंदासीं कल्याणकारी। त इहे त्याग करो कि पुराणी कोई भी ॻाल्हि असांखे यादि ई न हुजे। कोई यादि कराइणु चाहे उहो सीन अचनि बि असां सोचूं अलाए छा आहे। बसि असांखे इहे ई बाबा जहिड़ा ई संकल्प बाबा जहिड़ी मत बाबा जहिड़ा ई स्वभाव संस्कार बसि ऐं हर आत्मा बसि हर इंसान हिकु आत्मा बसि। इहा तपस्या करो जो भी संकल्प उठे विश्व कल्याण जे लाइ। स्लोगन आहे देह अभिमान सां पार वञण जे लाइ चित्र खे न ॾिसी चैतन ऐं चरित्र खे ॾिसो। शरीर खे न ॾिसी चैतन आत्मा खे ॾिसो आत्मा जे गुणनि खे ॾिसो चरित्र सुठे गुणनि खे ॾिसो अवगुणनि खे ॾिसते हुए न ॾिसो त देहबान खां परे हली वेंदासीं। अव्यक्त इशारो तव्हां सभी मास्टर विश्व निर्माता आहियो न
हिन स्मृति सां निर्माणता जो गुण सहज अची वेंदो। जाते निर्माणता अर्थात सरलता नेचुरल रूप में रहंदी, हुते अन्य गुण भी ऑटोमेटिकली अची वेंदा। त सदैव ये स्मृति स्वरूप में स्थित रही करे पोइ हर संकल्प व कर्म करो। पोइ इहे जो बि नंढी नंढी ॻाल्हियुनि जो सामनो करणु पवंदो आहे, उहो हीअं अनुभव थींदो जीअं कोई बुज़ुर्ग जे अॻियां नंढा नंढा ॿार बचपन जो खेल था करनि। त मास्टर विश्व नव निर्माता इन स्मृति सां निर्माणता जो गुण सहज अची वेंदो, अर्थात सरलता नेचुरल रूप में रहंदी। अगरि असांखे यादि रहंदो त असांजो हर संकल्प कर्म हिन अनुसार थींदो। ऐं इहे नंढी नंढी ॻाल्हियूं, नंढा नंढा पुराणा जो बि ॻाल्हियूं आहिनि, इहे नज़र ईअं लॻंदियूं जीअं बुज़ुर्ग जे अॻियां कोई नंढो ॿार बचपन जा खेल था करनि। उन्हनि खे उन्हनि में कोई असर ई न थींदो, कोई फ़र्क़ु ई न पवंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।